वेलकम बैक नाज़िन। प्रोग्राम में अवां खे हिकु दफ़ो ॿीहर भली कार जो था। पाण ॻाल्हि ॿोल करे रहिया हुआसीं पाक भारत सिकताइण वारी सूरत हाल ते, ऐं पाक भारत जेका आहे इहा सूरत हाल अञा वधीक जेको आहे उहा छिकताइण वारी थियण वञे पई, छाकाणि त हिकु तरफ़ इंडिया जेको पहिरियां अगराई कई आहे ऐं हमिलो कयो आहे। हमले जे नतीजे में 26 जेके पाकिस्तानी शहरी आहिनि उहे शहीद थी विया आहिनि। उन सां गॾोगॾु 46 खां वधीक जेके आहिनि उहे ज़ख़्मी आहिनि। उनखां अलावा उनजे जवाबी कार्रवाई में जेको आहे पाकिस्तानी फ़ौज उन्हनि खे भरपूर जवाबु ॾींदे उन्हनि जा 5 जंगी जहाज़ जेके आहिनि उहे किराया आहिनि। उनखां अलावा 7 ड्रोन हमला कया आहिनि। उन सां गॾोगॾु चेक पोस्टूं बि तबाह कयूं आहिनि। इन सॼी सूरत हाल ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। हींअर सुवाल इहो उभिरे थो, पाकिस्तान जवाबी कार्रवाई कई आहे, उनखां पोइ इंडिया जे माइंड में छा आहे, छाकाणि त इंडिया जेको आहे आलमी प्रेशर ऐं आलमी डेवलप्ड जेके कंट्रीज़ आहिनि या जेके वॾा कंट्रीज़ आहिनि उन्हनि जी जेको उन्हनि कोशिशि कई डायलॉग ज़रिए इन इशू खे रिज़ॉल्व कराइजे, पर इंडिया जेको आहे पंहिंजी हट धर्मी ऐं पंहिंजी होड़ ते क़ाइमु हुजण बावजूदि उन हमलो करे ॾिनो। इन सॼी सूरत हाल ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे फार्मर एम्बेसिडर ऐं तजनिगार ज़फ़रुल्ला शेख साहब। ज़फ़रुल्ला शेख साहब, प्रोग्राम में अवां खे भली कार। ज़फ़रुल्ला साहब, इन सॼी सिचुएशन खे अवां कीअं था ॾिसो? भारत जेको आहे हिकु पंहिंजी होड़ ते क़ाइमु आहे ऐं जेको हिकु उन अगराई कई आहे ऐं उनजो पूरो प्लान आहे। जीअं पाण गुज़िरियल प्रोग्रामनि में इहा ॻाल्हि ॿोल कई हुई त लॻे ईअं पियो उन्हनि जे ॻाल्हियुनि मां त हू कोन का अहिड़े क़िस्म जी जेका आहे उहा हरकत कंदा। बिलाख़िर उन्हनि राति जी अंधेरी में हिकिड़ो वार कयो ऐं जंहिंजे नतीजे में पाकिस्तानी फ़ौज जेका आहे उन्हनि खे भरपूर जवाबी कार्रवाई कई आहे। इन सॼी सिचुएशन खे अवां कीअं था ॾिसो? ऐं ॻाल्हि ॿुधूं त पहिरें प्रोग्राम में इहे ई कयो हिते त हे वॉर जे उसे में न को हूंदा, पर कम कम देश थियण जे लाइ कुझु न कुझु हरकत कंदा। हे जेको राति वरी अटैक कयो थी जे इर्द थी आहे जेकी आहे ऐं हुन पाणी जेको हुननि बंदि कयो आहे, इहो उहो शयूं आहिनि जेके उहो हुनमें प्रेशर विझण वारी शयूं आहिनि। हाणे इहे स्ट्रेटेजिक पॉइंट्स त इंडिया जी बि इलाही आहिनि, पाकिस्तान जी बि इलाही आहिनि ऐं मां तॾहिं चयो त वॉर न हूंदी पर पेट थियण जे लाइ उन में कुझु ज़रूरु कंदा। हाणे ॻाल्हि इहा आहे कि हीउ जेको थियो आहे हिननि ते इहे सम्झो त तव्हां हवाई जहाज़ उॾारे करे क़दम हलाईंदा, पर उन्हनि खे ॾाढो जेको कॾहिं चयो आहे असांजे वीडियो में वायो आहे, तव्हांखे ॿुधायो आहे त राति जो 5 हुननि जा जेके 3 राउंड ऐं जेको मिग हुयो ऐं हिकु ॿियो हुयो उहो मार कराए त हुन खां पोइ यूनिटी बि कयो मूंखे लॻे थो अञा तो इंडिकेट ख़बर न आहे कि हिंदुस्तान जी कई थी केतिरी थियूं, पर अटैक हुननि कयो ऐं असांजो उसूल ई मोकल शुरू खां थी आहे त जे अटैक असां वॉर कोन कंदासीं, पर जेकॾहिं हुननि कयो त नेचुरली डिफरेंट माण्हू खे हक़ आहे। हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे। हाणे मां जेको आहे पाण तव्हां जेको सवाल पुछियो आहे इहे ॾाढो ॾुखियो आहे ॿुधाइण त फुल फ्लैज वॉर कंदा या न कंदा, पर मुंहिंजी एनालिसिस इहा आहे इहे जेकॾहिं फुल फ्लैज वॉर थी न भाऊ त पोइ सॼी दुनिया ते ॾाढी महांगी पवंदी। हिन ख़िते में न, पर असां ॿई मुल्क जेके न्यूक्लियर पावर फ्री ऐं तव्हां जेको चयो हिंदुस्तान जेको आहे पंहिंजी ॾेखारी शइ ॾेखारी, हिंदुस्तान पंहिंजी मर्ज़ीअ ते छॾ मुंहिंजे लिहाज़ खां न थियो हूंदो, बराबरि अमेरिकन जेको आहे उन्हनि खे इहो चयो त थोरी घणी जेकी आहे तव्हां भले कयो, पर हुनखे इहा ख़बर कोन्हे त पाकिस्तान फ़ौज मां ठगा हेॾी तयारु आहे जो इहो जेको शइ मज़ाक थोरी घणी कई आहे इहा हिनखे बहाली पवंदी। मां मुंहिंजे लिहाज़ खां सॼो अमेरिकन जा हेॾा ई आहिनि, अमेरिकन सां हुनजो सॼो आहे। अमेरिका लगातार जेको आहे बल्कि तई चवंदो थो थिए त असां हिंदुस्तान जा सां गॾु आहियूं, हिंदुस्तान असांजो पात्र आहे, पर ठीकु आहे इहो बि चवंदा हाणे नई स्टेटमेंट में बि चयो अथऊं त बाबा हिन खां वॾी वॉर खां एंगल ते तव्हां गुरेज़ कयो वञे। हाणे गुरेज़ कयो वञे त ॻाल्हि इहा आहे त हो अंग्रेज़ी में हिकिड़ी कहावत आहे रनिंग विद द हेयर एंड हंटिंग विद द हाउंड, त मक़सदु जो इहा त होॾा बि ऐं होॾा बि, त हुननि इहे बि चयो ऐं हीअ बि चयो त टेररिज्म खे असां कंडेम करके बाबा टेररिज्म त इंडिया थो करे पर असां ते टेररिज्म जे विक्टिम आई दुनिया में वॾी वॉर फेस कयो आहे, पाकिस्तान फेस कयो आहे। वॾे जेको अमेरिका जी चवां उनखे सॼी ख़बर आहे त केरल ऐं ॿी हिंदुस्तान हाणे ग्रुप आहे। हाणे हुनखे मुसीबत इहा आहे त हाणे जे नेचर आहे उहो टेररिस्ट आहे, बिल्कुलु आहे, केतिरा माण्हू मारनि था, कश्मीर में मारनि था, इहे टेररिस्ट न आहे, छा चइबो आहे टेररिस्ट जो छा चवंदो तव्हां। पाकिस्तान हिकिड़ो पीसफुल मुल्क आहे,
ऐं हाणे बि जेकॾहिं असां पोइ साहब ज़फ़र साहब पाकिस्तानी जेको जवाबी कार्रवाई कई आहे ऐं उनखां पोइ जेका भारत अगराई कई ऐं उन्हनि हमिलो कयो जेको आहे कुझु हंधनि ते, त उनखां पोइ जेके नतीजे में पाकिस्तानी शहरी जेके आहिनि उहे बि शहीद थी विया आहिनि। त उनखां पोइ अमेरिका जे सदर जो बि इहो बयानु आयो आहे त इंडिया जेको इहो क़दम खयों आहे उहो शर्मनाक अमल आहे ऐं उनखां अलावा आलमी सतह ते जेको आहे इंडिया जो इमेज जेको आहे उहो डाउन थिए पियो ऐं पाकिस्तान खे जेको आहे इन हवाले सां स्टैंड मिले पियो। अव्हां छा था सम्झो इन सॼी सूरत हाल खे आलमी सतह नोटिस वठंदो या आलमी जेके मुल्क आहिनि उहे इन मामले खे कोशिश कंदा त कंट्रोल थिए या कंहिं वार थियण वञे पई? और ॾिसो नोटिस त वरितो आहे न, जल्द अमेरिका जेको तमामु वॾो मुल्क आहे ऐं तो काफ़ी ख़ुशाइनि आहे हुनजी ट्रम्प जी स्टेटमेंट ते ई न करणु खपे हुननि खे। पर सॼी दुनिया में जेको राफेल जहाज़ जो हिननि जा हुया जिन ते हे टंडन पॾनि पिया, उन्हनि जो शेयर एतिरो किरियो आहे जो बिलियंस ऑफ डॉलर्स जो माण्हुनि जो नुक़सानु थी वियो आहे। जे थंडर जेको आहे असांजी चाइनीज़ जो हुन जा शेयर एॾा वधी विया आहिनि जो माण्हुनि वरी ॾाढो कमायो आहे। हाणे इहे ॻाल्हि ई आहे, उहा जेकी ॻाल्हि चवण वारी इहा आहे त जॾहिं तव्हां राफेल एयरक्राफ्ट वठो था ऐं हुन जा पायलट उॾारे कोन था सघनि, उनखे ख़बर बि न आहे त कीअं थिए थी, या त उहा से माण्हू वठे ई न जो उहो त हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे। ॿियो जेको आहे असां डिप्लोमेटिकली ॾाढो केयरफुली ऐं विद ऑल द स्टेप्स जेको आहे असां दुनिया खे ॿुधायो आहे। हिकिड़ी छोड़ जो निजात ज़रूरी आहे त मुसलमान जी जेकी दुनिया आहे अञा उन्हनि पूरी तरह सां पाकिस्तान जे फेवर में कोन ॻाल्हायो। चाइना खे सलाम आहे, उहो हमेशह असां सां ॿधल आहे। उमेद आहे त हीअ राज अॻिते वधंदी कोन ऐं सुपर पावर्स बि थींदा। असांखे डिप्लोमेटिकली हिकदमि जेको आहे उहो सोचणु खपे। असां सिक्योरिटी काउंसिल जो इजाज़त वरी रिक्वेस्ट कयूं, उते इहा तरी कयूं, हिन तरी जेको शइ जो कंदन कयूं त मुंहिंजे ख़्याल आहे बहितर थींदो। इन ते मां एम श्योर के जेको सिक्योरिटी काउंसिल जी मीटिंग असांजी थी आहे हुन में हर हफ़्ते ते गौर कयो वियो आहे। हाणे हिनखे गौर करे यादि त हाणे जेको सुवाल शुरू नथो चओ था न इहा ॻाल्हि वधंदी या न वधंदी, मां उहो गॾु कुको आहे इन सुवाल जे जवाब। पर मोदीअ लाइ स्थिति आहे त इंडिया वॉर न कंदो, जे वॉर कंदो त हुनखे ख़बर आहे त असांजे मुल्क जो हाल छा थींदो, हुनजी इकोनॉमी हुननि जी तबाह थींदी, हुनजी सॼो जेको सिलिकॉन वैली हुनजी तबाह थींदी। पाकिस्तान जेको आहे न हिकु भाउ जेके पावर डे सुपीरियोरिटी आहे हर शइ जेकी हुननि वटि आहे। हिननि जेको इस्तेमालु कयो आहे राफेल कयो अथऊं, विंग 29 कयो अथऊं, A230 कयो अथऊं, इहे रसियल आहे। उहो हुनजो जेको आहे राफेल टैंक आहे ऐं मिडवेरी जे बार रशियन आहे। ॻाल्हि त हुनजी आहे त हुननि जेको आहे थोरो घणो कयो आहे टेक्निकली। जेकॾहिं तव्हां पुछंदे बि हिननि जहाज़नि जा क़िस्म ऐं अवलसीनी हिननि सुबुह त असां इन भपकी में पाकिस्तान उते भेजारींदासीं। पर मक़सदु इहा आहे त हुनखे हिकु लेसन हाणे उहो सोचींदा हूंदा त असां छा कयूं। आई एम श्योर त जेको आहे गुड टेलीफोन प्रवेर ऐं हो हिन लाइ गुरेज़ कंदा। ऐं मूंखे लॻे थो घणी वॉर न थींदी। पर वॾो इशू जेको हाणे आहे उहो पाणी जो इशू आहे जेको मथां हुननि बंदि कयो आहे जेल ते। हाणे जेको खामपुर डैम आहे असांजो, उन में रुगो 20-25 ॾींहं जो पाणी रहिजी वियो आहे। ख़ुदा न ख़ास्ता जिसमें अगरि बेताब के पाणी जो ख़तमु थी वई, जेकॾहिं मींहं कॾहिं थिया न थिए त उते सख़्तु किल्लत थी वेंदी इस्लामाबाद में ऐं पंजाब में पाणीअ जी। तव्हां त ऑलरेडी असांजे रिवर ते कंहिं सॼो टायर वेंदी गंद निकिरी ॾेखारिजे थी पई। पोइ मां सम्झा त जेको पाणी वारो इशू आहे उन ते पाकिस्तान हा कंदो। मूंखे पंज ॻाल्हि लॻे थिए पर जे पोइ ते पाकिस्तान खे अॻिराई करणी पवंदी जेकॾहिं हुननि कंहिंजे बबाक खां जेको असांखे दैन दुनिया ॿिया आहे उन्हनि खां मथो रोज़ ते पाणी कट करण जे लाइ इन जो ऑप्शन जेको ॾाढो ॾुखियो आहे। इंटरनेशनल लेवल ते ख़्याल आहे वर्ल्ड बैंक में पाकिस्तान में जेके असांजा आर्बिट्रेटर पिया आहिनि 1980 जा इंटरनेशनल ट्रीटी जा ऐं ICJ में असां वञी सघूं था। उन खां अलावा काउंसिल में बि असांजी काउंसलिंग हले थी त रेगुलेशन एमरजेंसी सेशन कराए। अच्छा ज़फ़र साहब, अव्हां खे छा थो लॻे हींअर हाणे उन्हनि पहिरियां अगराई कई उनजे नतीजे में जेको आहे पाकिस्तानी फ़ौज जेको आहे उहा जवाबी कार्रवाई कई। हाणे अव्हां खे छा थो लॻे आहे DDR साहब जो बयानु आयो आहे त हाणे असां इहो तय कंदासीं हंधि ऐं वक़्तु जेको आहे उहो कहिड़े टाइम जेको आहे वरी ॿीहर उन्हनि ते इंडिया खे जवाबु ॾियणो। छा तव्हां छा था सम्झो छा पाकिस्तान हिकु दफ़ो ॿीहर उन्हनि ते उन्हनि खे सबक़ सेखारींदो या वरी जेको आहे पाकिस्तान वारा इन मामले ते आलमी मामलात ते ॻाल्हि ॿोल कंदा? मां सम्झा थो त पाकिस्तान अॻिराई कोन कंदो। वरी हिकु दफ़ो जेको आहे ॾिसंदा जेकॾहिं हिकु सदका अॻिराई कई
उन खां पोइ मूंखे लॻे थो पाकिस्तान जेको आहे उहो सोची थो पंहिंजो पेशकदमी कंदा। पर फ़िलहाल मां सम्झां थो जेकॾहिं इंडिया वारा चुप करे वेहनि था ऐं नथा कॾहिं डिप्लोमेटिक लेवल पे अचनि था या टेबल पे अचनि था, मुंहिंजो ख़्यालु आहे त हाणे हिकदमि पाकिस्तान अटैक कोन कंदो काथे जी, पर पाणीअ वारी सिचुएशन जेके हींअर ऑन कई त मुंहिंजो ख़्यालु आहे त पाकिस्तान जो पोइ में कुझु करिणो पवंदो। ऐं पर मां सम्झां थो त मूंखे लॻे थो त इंडिया वो अहिड़ी उहो गोड़ विट कोन कंदा, मूंखे लॻे थो। अच्छा, अगर इन केस करे थो सर पोइ तव्हां छा चवणु चाहींदो इन केस पर उहो ई ॻाल्हि जो करे थो हिन लेवल ते डिप्लोमेटिक लेवल ते 3 शयूं जाचे वञणु घुरिजे। सिक्योरिटी काउंसिल जो इमरजेंसी इजलास नंबर 1, नंबर 2 वर्ल्ड बैंक सां ॻाल्हाइण पाणी जे मामले ते उहो ई आर्बिट्रेटर हुया ऐं जेके इंडस वाटर कमीशन हुई हुन मां आर्बिट्रेटर्स जेके हुया ॿिया हुया वेही करे पाणीअ ते उहो ॻाल्हाइनि। त हाणे हिननि ट्रीटी जेकी आहे सस्पेंड कई आहे, बेसिकली हे सस्पेंड कई अथऊं ऐं सस्पेंशन अबियंस में रखी अथऊं। माना टेक्निकली हिननि छा कयो आहे त हिन ट्रीटी खे रिजेक्ट न कयो आहे, बिकॉज़ ट्रीटी जे क्लॉज़िस में तव्हां वेंदो त इहो वो बि उहे जेको आहे पाकिस्तान या इंडिया हिन ट्रीटी खे ख़तमु नथे करे सघियो। हाणे ख़तमु जो लफ़्ज़ कोन हुन में हुननि कयो आहे इहो सस्पेंड थी जेकी आहे अबियंस में रखी जंहिं का वॾा त सस्पेंशन इज़ नो पेनल्टी। हाणे का ॻाल्हि इहा आहे की कोर्ट ने जेकर तव्हां सरकारी नौकर बि जेकर सस्पेंड थो थिए उहा पेनल्टी न आहे। त चवण जो मक़सदु आहे त मां चवां थो हीउ जेको लफ़्ज़ आहिनि छो जो मां वकील बि रहियो आहे त मूंखे लॻे थो असां जेको लिखो त असांजी पेंशन जेकी आहे अबियंस में रखी आहे असां फ़िलहालु कोन कंदासीं त हे सम्झनि पिया त लीगली जेकॾहिं पाकिस्तान इंटरनेशनल कोर्ट ऑफ जस्टिस में वियो या वर्ल्ड बैंक में वियो त उते इहे कोन थी सघंदो त हिननि ट्रीटी खे रिजेक्ट कयो आहे। पोइ ॻाल्हि इहा आहे त इहे हाणे जेकी लीगल वेड जेके चओ आहे डिप्लोमेटिक लेवल ते मूंखे नथो लॻे त इंडिया ईंदो। हाणे इंडिया छा कंदो LOC जे भरिसां अचे थो, अरे लेकिन इंडिया बि एडवेंचर कयो उहो पाकिस्तान जेको आहे मूंखे लॻे थो त तमामु घणो एक्शन वठंदा। इन सर जेका तव्हां डिप्लोमेटिक वे जी ॻाल्हि कयो था इन डिप्लोमेटिक वे में इन डायलॉग जे ज़रिए तव्हां छा था चओ उन में कश्मीर जे इशू खे बि रखियो वेंदो साम्हूं ऐं कश्मीर जे इशू खे रिज़ॉल्व करण जी बि कोशिशि कई वेंदी। सॼो बोलो कंटेक्टिंग आहे ई कश्मीर न भाऊ, हाणे में कश्मीर में ई सभु थियो आहे। पहलगाम वाक़ियो बि कश्मीर में ई थियो आहे और जेके रिवर्स आहिनि कहिड़ो कश्मीर आहे उतां जी गुज़रनि न सॼी रिवर्स थिया आहिनि। पोइ तॾहिं एरिया कश्मीर जो मसइलो आहे असां कयो आहे पंहिंजे वाराणा डिस्ट्रिक्ट में वेही करे कश्मीर जो मसइलो हल करायो। उहो भले कोन रेजोल्यूशन कंदो त वञे हाणे जेकॾहिं टाइम हुजे त मां UN रेजोल्यूशन करे चाहे ॾिसो UN जेकी बॉडी आहे टोटली हिकिड़ी उहा बॉडी आहे जीअं असांजी पब्लिक सर्विस कमीशन थींदी आहे। हाणे माण्हू इहे सम्झंदा आहिनि त पब्लिक सर्विस फैक्ट्री एम्पावरमेंट चले थी हुतां जेको माण्हू पास कयो माना हुनजी नौकरी पकी आहे ईअं न आहे। इहे रेकमेंडेड रिपोर्ट रेकमेंडेशन सम्झंदा बि उहे रेकमेंड कंदा आहिनि त असांजे आहिनि एक इम्तियाज़ में 2 माण्हू आया आहिनि अपॉइंट करण वारा ॿिया आहिनि। उहो हायर अथॉरिटी थींदी मिस्टर प्रेसिडेंट आहे या प्राइम मिनिस्टर आहे या चीफ प्रोविंस में अहिड़ी तरह UN जो जेको चार्टर आहे उहे UN चार्टर में जेकर आर्टिकल क़िस्म पढ़ंदो क्लॉज 6 जेको आहे ऑल द रेगुलेशन जेके अचनि था अहिड़ी उनजी कैटेगरी 98% कैटेगरी उन्हनि जी आहे जेके बाइंडिंग न आहिनि, ऑब्लिगेटरी न आहे। छा उहे रेगुलेशन्स आहिनि हाणे कश्मीर जा जेके 12-13 रेगुलेशन पास कया आहिनि उहे इहे आहिनि त हुन ते ज़ोर पिया वेंदा हीअं कयो। उतो वरी इंडिया इहे एग्रीमेंट कई आहे 1932 इहो बायोलेटरल इशू आहे। उहे इहो ई शयूं आहिनि जो उन ते पूरो वर्क थियणु खपे। अंदर पार्ट 3 ऑफ 1972 तिमला एग्रीमेंट जेको भुट्टो साहब इंदिरा गांधी जे विच में थी उन में इहे चयो त ऑल द बायोलेटरल इशूज़ विल बी डिस्कस्ड between these two countries, but in light of the UN resolution. हाणे UN resolutions के कहने कहा कि बाइंड नथा कर कश्मीर लाइ नेहरू खुद नेहरू यूनाइटेड नेशंस में 1947-48 वो तो वॉर जी पेटरी पहिरीं जंग थी कश्मीर ते नेहरू उते वञी चयो त सभिनी पर फाइट खपे उतां कश्मीर लाइ छो जो उन कश्मीर पाकिस्तान जी पूरी फतेह करे पई उन खे एवॉर्ड करे छॾियो। हू जो 3 लॉ कमीशन ठाहियो कमीशन ठही LOC खे वेई इंडस वाटर बेसिक ट्रीटी 1950 वारी आहे
उन्हें हिप ॾेढ पार आयो करनि उहा ठीकु आहे ज़फ़र शेख साहब, वॾी महिरबानी अव्हां जी असांखे टाइम ॾियण जे लाइ। नाज़रीन, अव्हां असांजे पैनल जी ॻाल्हि ॿोल ॿुधी तफ़सीली तौर ते पाण इन मामले जो जाइज़ो वरितोसीं। हीउ जेको मामिलो आहे उहो इंतिहाई संजीदा आहे ऐं इन में भारत खे हिकु दफ़ो ॿीहर सोचणो पवंदो ऐं जेकॾहिं भारत ॿीहर अग्राही करे थो त पाकिस्तानी जेको आहे फ़ौज उन्हनि खे ॿीहर भरपूर जवाबु ॾींदी। सो प्रोग्राम जो जेको वक़्तु आहे पंहिंजी पुॼाणी थो पहुचे। मूंखे ॾींदा इजाज़त, अल्लाह निगहबान। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो प्रोग्राम इसहाक़ कोलाची सां गॾु पाक भारत छिकताण वारी सूरत हाल ते पाण मुसलसल प्रोग्राम्स में ॻाल्हि ॿोल कंदा पिया अचूं ऐं काल्ह हिकु वॾी डेवलपमेंट थी जंहिंमें भारत जेको आहे उहा अग्राही कई ऐं अग्राही करे पाकिस्तानी शहरी जेके आहिनि शहरी में आबादी जेका आहे उते उन्हनि हमलो कयो ऐं हमले जे नतीजे में 26 पाकिस्तानी शहरी शहीद थी विया जॾहिं त 46 खां वधीक ज़ख़्मी थी पिया। उनखां पोइ पाकिस्तानी फ़ौज जेको आहे जवाबी कार्रवाई कंदे उन्हनि ते हमलो कयो ऐं 5 जंगी जहाज़ सूदो 7 ड्रोन ऐं चेक पोस्टूं पिणु तबाह कयूं वियूं ऐं अॼु क़ौमी सलामती कमेटी जो इजलास थियो आहे जंहिंमें पाक फ़ौज खे मुकमल अख़्तियार ॾिना विया आहिनि, जंहिंमें वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सदारत कई ऐं उनमें फ़ौजी क़यादत ऐं उन सां गॾोगॾु हुकूमती वफ़द बि मौजूदु हुआ। हिन मामले ते जेके सियासी पार्टियूं आहिनि सभु हिकु पेट ते आहिनि ऐं हिन सॼी सूरत हाल ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। प्रोग्राम में असांखे जॉइन कयो आहे रिपोर्टर इस्लामाबाद ऐं सीनियर सहाफ़ी सिद्दीक़ साजिद साहब। सिद्दीक़ साजिद साहब, बहुत शुक्रिया शो में ज्वाइन करने के लिए। सर, इस सारी सूरत हाल को आप कैसे देख रहे हैं? एक तरफ इंडिया ने ये जो अटैक किया है और दूसरा आज उसमें क्या चीज़ें डिस्कस की गई हैं जो कौमी सलामती कमेटी का इजलास हुआ है इस्लामाबाद में? जी, एक तो कौमी सलामती कमेटी ने इस वाक़या की शदीद जो है वो मजम्मत की है और साथ ही साथ जो आपने इंट्रो में भी बता दिया कि बड़ा इख्तियार जो है वो अफवाज पाकिस्तान को दे दिया गया है कि भारत की जारियत इश्ताल अंगेजी का अफवाज पाकिस्तान जब चाहे, जैसे चाहे, जिस मकाम पर चाहे, जिस वक्त चाहे और जिस तारीख को चाहे वो जवाब दे सकती है। पूरी कौम, पार्लियामेंट, हुकूमत, अवाम जो है वो अपनी फौज के साथ खड़े होंगे। तो ये चीज़ तय हो गई कि भारत को इसका जवाब दिया जाएगा, क्योंकि भारत ने ये बिला इश्तियाल जो है वो जारियत की है, पाकिस्तान की खुद मुख्तारी पर हमला किया है और पाकिस्तान की सालमियत को चैलेंज किया है। तो लिहाजा ये एक बड़ा फैसला जो है वो किया गया। हालांकि दोस्त ममालिक कोशिश कर रहे थे कि दोनों ममालिक के दरमियान कशीदगी ना हो, अमरीका भी कोशिश कर रहा था, इस्लामी ममालिक, अरब ममालिक कोशिश कर रहे थे, लेकिन इसके बावजूद भारत जो है उसने बेबुनियाद प्रोपेगेंडा के जरिए कोशिश की कि पाकिस्तान के ऊपर हमलावर हो, लेकिन उसको इसकी फिर भारी कीमत उठाना पड़ी, क्योंकि उन्होंने तो रात के अंधेरे में चोरों की तरह बुज़दिल और डरपोक दुश्मन की तरह हमला किया। मासूम जो हमारे शहरी थे उनकी जानें ली। जो कन्फर्म रिपोर्ट थी उसमें 8 शहाद थे और 35 जख्मी थे, लेकिन असल तादाद है वो इसे आज कुछ और लोग भी जो है वो शहीद हुए हैं और सारे के सारे सिविलियन हैं, जिनको ये कहकर टारगेट किया गया कि यहाँ पर जो है वो मुबैना तौर पर दहशतगर्दी के कैंप्स जो हैं वो मौजूद हैं। हालांकि जो शहीद होने वाले तमाम अफराद थे, आम अफराद थे, बच्चे भी उसमें शामिल थे। 3 बच्चे जो हैं वो भी इसमें शहीद हुए और वो छोटी उम्र के बच्चे, 3 साल से लेकर 7 साल की उम्र के बच्चे, उनको जो है वो निशाना बनाया गया। तो अभी जो फिर आपने देखा कि वज़ीर आज़म ने कौमी असम्बली को भी एतमाद में लिया, कौमी सलामती कमेटी को भी एतमाद में लिया और उसमें यही जो है वो तय पाया कि हुकूमत पाकिस्तान अपनी फ़ौज के साथ और अपनी फ़ौज के पीछे मुकम्मल तौर पर खड़ी है और जो भी जारियत भारत की जानब से की गई है उस जारियत का मुंह तोड़ जवाब आप पहले भी दे रहे हैं, लाइन ऑफ कंट्रोल पे भी दे रहे हैं, वर्किंग बाउंड्री पे भी दे रहे हैं। उनके आज हमने 7 जो मुसल्ला ड्रोन हैं वो गिराए हैं, 2 अपनी तहवील में ले लिए हैं, 5 जहाज कन्फर्म 5 जहाज तबाह कर दिए हैं, जिनमें 3 राफेल भी शामिल हैं और उसके साथ साथ इनकी मुताबिक चेक पोस्टें जो हैं वो तबाह कर दी गई हैं और ये सिलसिला अभी तक जारी है। 5 चेक पोस्टें तो ऐसी हैं जिनके ऊपर पाकिस्तानी फौज ने इतनी मौसर और जारहाना अंदाज में कार्रवाई की कि वहाँ पर भारतीय फौज ने सफ़ेद परचम लहरा दिया ताकि जंगबंदी हो और वहाँ से अपने फौजियों की लाशें उठा सके। और इनका एक बटालियन हेडक्वार्टर
اور ان کا ایک ब्रिगेड हेड क्वार्टर जो है उसको भी निशाना जो है बनाकर मलियामेट किया गया है जी। अच्छा सिद्दीक साजिद साहब, ये भी बताइएगा, आज कौमी असम्बली का इजलास भी हो रहा है तो इसी मामले पे डिबेट भी की जा रही है, तो पाकिस्तानी हुकूमत जो है इस मामले पे अभी जिस तरीके से इंडिया ने हमला किया है, पाकिस्तान ने जवाबी कार्रवाई भी की है, अभी पाकिस्तान की हुकूमत के और पाकिस्तानी फ़ौज के जो है वो क्या तासुरात हैं, और क्या अभी आपको लगता है या आपकी इंफॉर्मेशन है कि अभी इंडिया को है वो जो है वो हमला कर सकता है दोबारा पाकिस्तान के ऊपर, और इस हवाले से पाकिस्तानी फ़ौज इस हवाले से अलर्ट है कि वो भी जवाबी कार्रवाई करेगी? देखिए इस वक्त टेंशन है, सख्त टेंशन है। वज़ीर दिफा जो ख्वाजा आसिफ है वो उन्होंने ये कहा है कि सख्त कशीदगी इस वक्त जो है वो मौजूद है, और किसी वक्त उन्होंने कहा कि भारत फिर किसी वक्त भी गड़बड़ कर सकता है, लेकिन अब बारी पाकिस्तान की है। पाकिस्तान ने रिस्पॉन्ड करना है, भरपूर रिस्पॉन्ड करना है, जवाब देना है। मौसर और मुंह तोड़ जो जवाब है वो पाकिस्तान की जानिब से दिया जाएगा। जिस तरह मैंने बताया कि कौमी सलामती कमेटी ने फौज पाकिस्तान को मुकम्मल तौर पर इस हवाले से जो है बाख्तियार बढ़ा दिया है। कौमी असम्बली को एतमाद में लिया जा चुका है। तमाम जो पार्लिमानी जमातें हैं वो अपनी आवाम के सामने और अपनी फौज के साथ जो है वो खड़ी हो गई हैं। तो ये वो सूरत हाल है जो जिसको क्रिएट करने का, इस सूरत हाल को बढ़ाने का जिम्मेदार खुद भारत है। लेकिन जो जवाब होगा वो हमारी तरफ से होगा, मौसर होगा, भरपूर होगा और मुंह तोड़ जवाब होगा। और इसका जिस तरह मैंने आपको पहले ही बता दिया कि इस मामले के ऊपर जो हमारे आर्मी चीफ है जनरल सैयद आसिम मुनीर और पूरी फौजी क़यादत है वो किसी तौर पर भी पीछे हटने को तैयार नहीं है कि भारत को हर हाल में सबक जो है इसका सिखाया जाएगा, ताकि उसके आइंदा जो आने वाली नस्लें हैं वो भी ये वो याद रखें। और इस मामले के ऊपर पाकिस्तान से ये कहा गया कि वो जवाब ना दे, लेकिन पाकिस्तान की जानिब से एक दो टोक वाज़े मौक़िफ़ इख्तियार किया गया कि इस जारियत का हर हाल में जवाब दिया जाएगा और दिया जा रहा है, चाहे वो कंट्रोल लाइन हो, वर्किंग बाउंड्री हो, इंटरनेशनल बॉर्डर हो। हमने भारत को अच्छा खासा नुकसान पहुंचाया है। जिस तरह मैंने आपको बताया कि पांच चेक पोस्टें ऐसी हैं जहाँ पे ऊपर ये पसपा हुए हैं, दौड़े हैं, भाग गए हैं और इनके चेक पोस्टें ने अपनी खाली कर दी है और वहाँ पे सफेद परचम करा दिया है। परचम का मतलब होता है कि मैंने अपनी शिकस्त जो है वो तस्लीम कर ली है। तो ये जो सिलसिला है जो भारतीय फौज और पसपा हो रही है, और अब हम जो है उनके ऊपर जारहाना जो है अंदाज में हमले कर रहे हैं, ताकि भारत ने ये जो जारियत की है, बिना इश्तियार जारियत की है, इसका मौसर और मुंह तोड़ जवाब उनको दिया जा सके। अच्छा सिद्दीक साजिद साहब, रात जो हमला हुआ है उस पर किन किन इलाकों को जो है वो निशाना बनाया गया है और उसमें कितना नुकसान हुआ है ये भी हमें बताइएगा, क्योंकि रात को गालबन हमला हुआ है 1-2 बजे, और उसमें कितना किन इलाकों को जो है वो टारगेट किया गया है? मेरे ख्याल से उसमें कुछ मस्जिदें भी शामिल है। मैं अब जबकि आपसे गुफ्तगू कर रहा हूँ, ISPR और वजारत इत्तलात मुल्की और गैर मुल्की मीडिया को मुरीद के लेकर आए हैं, जहाँ पर कहा गया, और मैं इस वक्त आपसे जो गुफ्तगू कर रहा हूँ मैं मुरीद के से कर रहा हूँ। मुरीद के जो है वो शेखुपुरा के करीब पंजाब का एक शहर है, इसके ऊपर भी रात हमला किया। मैंने अभी अपनी आंखों से देखा, अभी मैं थोड़ी देर में उसकी फुटेज भी शेयर करने जा रहा हूँ। तो वो अभी अपनी आंखों से देखा, वो मस्जिद, वो एडमिन ब्लॉक जिसको कहा गया कि दहशत गर्दी का ये कैंप है, ये आप यकीन माने उसको उसी तरह रखा गया है। 4 मिसाइल यहाँ पे मारे हैं। मैंने अपनी आंखों से मिसाइलों के वो टुकड़े देखे हैं। मैंने अपनी आंखों से मस्जिद की जो है वो जिसको बिल्कुल मुनज़्ज़म कर दिया गया है, शहीद कर दी गई है, एडमिन ब्लॉक है, उसको जो है वो मुनज़्ज़म कर दिया गया है। और 3 जो सिविल अफराद थे वो इसमें शहीद हुए हैं, 1 जख्मी हुआ है। अभी तक उसका मलबा पड़ा हुआ है, मिसाइलों के टुकड़े पड़े हुए हैं, और जो तोड़ फोड़ हुई है, जो यहाँ पर तबाही हुई है, इवन के ये जो मिसाइल 4 मारे गए उनके जो वजह से जो यहाँ के जो दरख्त हैं उनको भी जो है वो नुकसान पहुंचा है। तो वो सूरत हाल है जिससे आप अंदाजा लगा लें। ये एक मुरीद के गाँव इलाका है जो कि भारतीय वर्किंग जो बॉर्डर है उससे सिर्फ 30 किलोमीटर के फासले पर है, और इस वक्त मैं आपसे वहीं से मुखातब हूँ। और उसी तरह इस तरह मुजफ्फराबाद, कोटली, आज़ाद कश्मीर के इलाके, भावलपुर और उसके साथ साथ अहमदपुर शर्किया, ये पंजाब के 2 इलाके हैं। वहाँ पर भारत की जानिब से स्ट्राइक्स की गई हैं 6 से 8 मकामात के ऊपर, और फिर उसके बाद इन्होंने रात के स्ट्राइक्स किए हैं। लेकिन जब जैसे ही रात 1-1:30 बजे इन्होंने ये हमले किए हैं, उसके बाद फिर हमारा जवाब शुरू हुआ है, और वो जवाब अभी भी जो है वो जारी है।
ٹھیک ہے، بہت شکریہ صدیق ساجد صاحب ہمیں جوائن کرنے کے لیے. ناظرین मां असांजे ॻाल्हि ॿोल ॿुधी पैनलिस्ट जी ऐं उनमें उन्हनि इहो ॼाणायो आहे त जेको इंडिया जो जेको पहिरियां अटैक कयो वियो उन्हनि अगराई कई, उनजी जवाबी कार्रवाई बि कई. हींअर बि पाकिस्तानी फ़ौज अलर्ट आहे, जेकॾहिं का अगराई इंडिया हिकु दफ़ो ॿीहर कंदो त उन्हनि खे भरपूर जवाबी कार्रवाई कई वेंदी. सो प्रोग्राम जारी आहे, हिते वठंदो शॉर्ट ब्रेक. स्टे विथ अस.